बाबा मुके ब्या भी कम ओडे कम था जल्दी कर पुट जान चले बोल अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं पाड़े जो सैयद आया जी बाबा यो जो का वंड दियो दींदा हर साल वंड दियो विजय पुट रहने विजय हां बाबा हां गंज गंज बाबा गंज हां बाबा साईं के बबू को उजरे पुट जल्दी कर पुट साईं के बबू को उजरे हा तवा जे पाड़े जो सैयद आया बबू का हाने ता बुधायो ठो था न बबू का मुके न खपन यार घट में घट बाज को तो भरे दियो साईं साईं सैयद हो तो बबू के जाओ तो ना बाबा छो अरे डेस न पुट डेस विजरी बात के में जल्दी कर बीठो छो यार वडी गाल था कयो ता जे पाड़े जो सैयद आयो आ तवा जी बनी ते पक्की तवा जी बनी आ ला गंज दींदव ता टेंशन न कयो हर छे थी विंदी रुगो यार ये न कयो बाज को तो मुके भरे दियो बाबा बबू का वादा राव जी डेस तगारी डेस पुट तगारी भर यार तगारी यार ता समझो छो न ता असा एडो परे को सैयद अचौं ता ये खाली दा मोटाए छरियो असा के यार भरे दे बाज को साईं असां भी गरीब आहियूं बाबा असां जा भी तो हाल ॾिसो साईं भाण ॾिसो केॾो महांगो आहे बिज ॾिसो केॾा महांगा आहिनि साईं अन्न ॾिसो भला बनियुनि जा लहनि छा था अॻे असांजो फसल बरसातुनि में ख़तमु थी वियो साईं यार बरसात जेकॾहिं थी आहे त उहो अलाह जो जेका त इहे असांजे गुनाहनि जूं त शामतूं हुयूं साईं असांजो 12 महीननि जो फसल आहे बाबा असांजा बि त हाल आहिनि असांजा बि नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि साईं तव्हां छो था ईअं कयो यार ईअं न कर हरू भरू पिटिजी वेंदे सैयद तां उचाए थो फिटाए थो मां तुंहिंजी बनी थो वयमि तूं पिटिजी वेंदे अरे हल बाबा हल हल तो वञ बनी तो हल हल सैयद एॾी करामत थी जॾहिं पंहिंजा वञी घर ठाहे पंहिंजी वञी मिल्कियत ठाहे न वञी पंहिंजी करामतूं हल तो हलो अरे कॾहिं साईं खे तो हलो बाबा हलो तो हल यार ईअं न कर हाणे ईअं जो तव्हां सैयदनि खे तो धिका जो ॾींदव त शामतूं न ईंदव ॿियो बाक़ी छा ईंदव साईं तव्हां सैयद हो बाबा तव्हांखे तगारी त अन्न जी ॾियूं था न बाबा जेको असांजो हाल आहे असां बि असांजा बि ग़रीब बचड़ा आहिनि साईं तव्हांखे तगारी न ॾियूं था न तव्हां ही कहिड़ो तरीक़ो नओं साईं शुरू कयो आहे जो तव्हां सैयद हो तव्हां अञा असांखे जो दुआऊं कयो न तव्हां साईं तव्हां पिनंदा था वठो यार वॾी ॻाल्हि आहे पाड़े जो सैयद आहे मां तव्हांजो तव्हां घटि में घटि यार मूंखे बाजको त भरे ॾियो कहिड़ी तव्हां मुंहिंजी इज़त था कयो इहा साईं सैयद हो त तव्हांखे ॾियूं था न बाबा बबूक तव्हांखे ॾियूं था न अञा बाबा छो यार मूंखे बनी थो मोटाईंदो मां तुंहिंजे पाड़े जो सैयद आहे पिटिजी वेंदे अरे पिटिजी वेंदे मां तो चवां मुंहिंजी साई बनी तो यार तूं मूंखे मोटाईंदो अरे हिनखे कढोसि कढो साईं खे कढोसि तो जेको मिले तो के बिस्मिल्लाह ने मुर्शिद ये न कर अरे यार ये न कयो नी हरू भरू कढो दा जेका ये न कयो अरे कढे ॾिसे छा थो ॾे जेको मिले तो गंजा बा बिस्मिल्लाह जेको आहे ये न कयो बाबा जेको यार ये मुनासिब आहे इहो मोटाई तो कोन था न अरे नथो ॿुधे बाजको तो भरे ॾियो ने बाजको भरे ॾियो ने यार वठी साईं खे वठी हले हेलो बाबा अरे बाजको जेको मिलियो गंज थियो बाबा हेलो अरे बाजको तो भरे ॾियो ने यार दे बाबू कढे बाबू कढे यार सफ़ा बणा खैर आहे अल्लाह पुजंदव पाणी अल्लाह जब मण बि हिकिड़ो न थींदव सभु ख़तम थी वेंदव बस खैर आहे तव्हां ॾिसो तव्हां मेहरबानी ना तो थी जाएगा गंज थियो हेलो हेलो यार ॾिसो हिननि खे यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे यार पंजाब काई ॻाल्हि हिननि खे सम्झ में न सैयदनि त यार हिननि खे 10 किलो अन सम्झ में नथो अचे 10,000 रुपए जो ना 1000 रुपए